नाज़रीन हेडलाइन सां ॾिठियूं ब्रेकिंग न्यूज़ आहे। सखर मां अवां शेयर कयूं पिया। साइड थाणे जी हद लगारी पाड़े में जवाबदारनि फायरिंग करे नौजवान खे क़त्ल करे छॾियो, जॾहिं त वाटड़ू ज़ख़्मी थी पियो। अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे सखर जे साइड थाणे जी हद लगारी पाड़े में, जिते जवाबदारनि फायरिंग करे नौजवान खे क़त्ल करे छॾियो आहे। वाटड़ू ज़ख़्मी थी पियो। फायरिंग में राशिद अली लगारी मारिजी वियो। गोलियूं लॻण सबबि वाटड़ू शाह मोहम्मद शाह सख़्त ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे सिविल अस्पताल सखर मुंतक़िल कयो वियो आहे। अहम ख़बर आहे, सखर मां साइड थाणे जी हद लगारी पाड़े में जवाबदारनि फायरिंग करे नौजवान खे क़त्ल करे छॾियो। वाटड़ू ज़ख़्मी थी पियो। फायरिंग में राशिद अली लगारी मारिजी वियो। गोलियूं लॻण सबबि वाटड़ू शाह मोहम्मद शाह सख़्त ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे सिविल अस्पताल सखर मुंतक़िल कयो वियो। तफ़सील मालूम कंदासीं। सखर मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर शाहिद चने खां। शाहिद, कहिड़ा तफ़सील आहिनि वाक़े जे हवाले सां? जी बिल्कुल, सखर जी साइड थाने जी हद लगारी पाड़े में जवाबदारनि पारां फायरिंग करे नौजवान राशिद लगारी के क़त्ल करे छॾियो आहे। फायरिंग के दौरान एक राहगीर शाह मोहम्मद शाह शख़्स जेको आहे नाले उहो बि सख़्त ज़ख़्मी थी पियो। इतला मिलण ते साइड थाने जी पुलिस पहुची मारिजी वियल नौजवान राशिद अली लगारी जो लाश ऐं ज़ख़्मी नौजवान खे खणाए सखर जी सिविल अस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। हिन मौक़े ते मारिजी वियल नौजवान राशिद लगारी जा वाक़र जो चवणु आहे त पंहिंजी धुर जा माण्हू आहिनि, उन्हनि बेगुनाह असांजे भाउ खे क़त्ल करे जेको आहे उहो मारियो आहे, पर पुलिस हिन वक़्तु ताईं जवाबदार गिरफ़्तार न आहिनि। ठीकु आहे, महिरबानी शाहिद तफ़सील खां आगाह करण जे लाइ।